दादू खां ख़बर शामिल कयूं पिया। जुमा खान ब्रह्मणी जे रिपोर्ट मुताबिक़ रोज़ानी हक़ सच अख़बार ऐं हक़ सच न्यूज़ चैनल जी 2 सालगिरह जी तक़रीब सिंध जर्नलिस्ट काउंसिल ऑफिस ज़िला दादू में मल्हाई वई। केक काटियो वियो, जंहिंमें दादू शहर जे सियासी, समाजी, अदीबनि, दानिशवरनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। हक़ सच अख़बार जे CEO काज़ी सागर सारंग जी काविशुनि ऐं कोशिशुनि खे साराहियो वियो। उन मौक़े ते आयल महिमाननि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त रोज़ानी हक़ सच अख़बार ऐं न्यूज़ चैनल जूं ख़िदमतूं सिंध जे मारूअल लाइ क़ाबिले फ़ख़ुरु आहिनि। सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िला दादू जे सदर गौस अली जतियाल तरफ़ां आयल महिमाननि CEO हक़ सच न्यूज़ काज़ी सागर, जुमा खान ब्रह्मणी, ब्यूरो चीफ हक़ सच न्यूज़ ज़िला दादू, स्टाफ रिपोर्टर रफ़ीक भंड ऐं महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। हक़ सच अख़बार ऐं न्यूज़ चैनल जी 2 सालगिरह जी तक़रीब में शिरकत कंदड़ सीनियर सहाफ़ियुनि शाह मोहम्मद लिगारी, दीदार शेख, असलम लिगारी, अलन नोकाबूरो, मंज़ूर चांजो, अली गौर सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई ऐं हक़ सच जी समूरी सथ खे मुबारकबाद ॾिनी।